हवाला रेल कश्मीर ते भारत के गैर कानूनी मुआसरे के साल मुकम्मिल थी वियो। यौम इस्तेसाल के मौके ते सजी दुनिया खास तौर ते पाकिस्तान में कश्मीरन सां बदीअ जे इज़हार लाइ मुख्तलिफ शहरन में मार्च रैलियूं सदर ऐं वफ़ाक़ी वज़ीरन भी शिरकत कई। मज़लूम कश्मीरन सां बदीअ जे इज़हार लाइ इस्लामाबाद मां निकतल रैली डी चौक पहुती। रैली में सदर आरिफ अलवी, परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी, सेनेट चेयरमैन सादिक संजरानी ऐं ॿियनि वफ़ाक़ी वज़ीरनि तोड़े बि सियासी अॻवाननि ऐं शहरनि शिरकत कई। कराची में भी रैली कढी वई, जंहिंमें गवर्नर सिंध इमरान इस्माइल, PTI MP हलीम आदिल शेख समेत ॿियनि शिरकत कई। रैली में शरीक माण्हुनि कश्मीरनि सां भरपूर बदीअ जो इज़हार कयो। कश्मीर जे आवाम सां यकजहती लाइ ऐं जन्नत वादी ते भारत जे गैर कानूनी कब्ज़े ख़िलाफ़ ट्रेन मार्च भी कयो वियो। उन मौके ते अॻवान पारां कश्मीरनि सां हर फोरम ते साथ ॾियण ऐं संदन आज़ादी ऐं ॿियनि हक़नि जे हासिलात ताईं गॾु रहण जो अज़म वरजायो वियो। रैली में शरीक सियासी ऐं समाजी अॻवाननि चयो त भारत 5 अगस्त 2019 ते हिकु तरफ़ो फ़ैसिलो मड़े कश्मीर जे हैसियत बदिलाइण जी नाकाम कोशिश कई आहे। हुननि चयो त कश्मीरनि हमेशह ताक़त या ॾाढो वधीक तेज़ी सां पंहिंजी आज़ादी वारी जदोजहद खे जारी रखियो आहे। हींअर बि हू हक़नि लाइ हथे खाली हुजण बावजूदि भारतीय फ़ौज सां मुआदो अटकाए रहिया आहिनि। रैलियुनि में शरीक अॻवाननि चयो त असां कश्मीरनि जी आज़ादी वारी जदोजहद में ऐं हक़नि जी हासिलात ताईं सियासी ऐं सफ़ारती सतह ते हिमायत ऐं सहकार जारी रखंदासीं।